मदरसनि रजिस्ट्रेशन बाबति सदाती ऑर्डिनेंस आणण जो फ़ैसिलो JUI समेत ॿियनि स्टेक होल्डरनि ऑर्डिनेंस आणण ते इतफ़ाक़ करे वरितो। नए ऑर्डिनेंस में डायरेक्टोरेट जनरल मज़हबी तालीम ऐं सोसाइटी रजिस्ट्रेशन तरमीमी एक्ट तहत मदरसनि खे क़ानूनी तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वेंदो। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं गवर्नर कामरान टिसूरी विच में मज़ार क़ाइद ते हाज़िरी दौरान कराची के तरक़ियाती रिथाउनि बाबति दिलचस्प जुमलनि जी ॾे वठि। जॾहिं वज़ीर आज़म सां ॻाल्हायो त कराची जे फंडनि जे लाइ बि ॻाल्हायो। गवर्नर कामरान टिसूरी कराची लाइ रिकॉर्ड ऐं मनसूबा वरिता आहिनि, जंहिंमें K4 ऐं ॿिया बि शामिल आहिनि। तव्हां सिंध जा गवर्नर आहियो, सिर्फ़ कराची जी ॻाल्हि न करियो। कराची मुंहिंजो शहर आहे, उन जी तरक़ी लाइ कमु करियूं पिया। वॾे वज़ीर जो गवर्नर खे जवाबु। सिक्योरिटी फोर्सेस जो ॾखण वज़ीरिस्तान में ऑपरेशन 13 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त सरारोगा वारे इलाइक़े में 24 ऐं 25 दिसंबर जे विच वारी राति ॻुझी ॼाण जी बुनियाद ते ऑपरेशन कयो वियो। मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ऐं शहरनि ते हमलनि में मुलविस हुआ। सिक्योरिटी फोर्सेस मुल्क मां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। खानपुर के गढ़ी तेगे वारे इलाइक़े में हथियारबंदनि जो हमलो, पुलिस एहलकार शहीद। पुलिस जो चवणु आहे त एहलकार होटल ते चांहि पीअण लाइ विया त मथनि हमलो कयो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लज्जार एहलकारनि जी शहादत वारे ॾे वाक़िए जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब धाड़ेलनि ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन तेज़ करण जो हुकुम। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त इलाइक़े में अमन जी बहाली लाइ क़दम खयां वञनि। शहीद एहलकारनि अल्ताफ़ बिरोही ऐं अब्दुल कादिर कलाती जी शिकारपुर पुलिस लाइन में जनाज़े नमाज़ अदा कई वई। DIG लाड़काणो नासिर आफ्ताब चयो आहे त ॾोहारनि जी बुज़दिलाणी कार्रवाई आहे। कचे में ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन हले पियो। कचे खे ॾोहारनि खां ख़ाली करण लाइ 1 साल लॻी सघे थो। कोटडिजी खां सखर ताईं थियल मैराथन रेस मुक़ाबलनि में कराची जे नारियन मैदान मारे वरितो। कराची वासण नताशा पहिरीं, मुमताज़ ॿी ऐं पंजाब वासण अलीना टीं पोज़ीशन हासिल करे वरिती। मर्दनि में लाहौर वासी सुहेल आमिर पहिरीं, शहबाज़ मसीह ॿीं ऐं फैज़ान ज़ुल्करनैन टीं पोज़ीशन हासिल कई। गज़ा में जंगबंदी जी कोशिशुनि दौरान इसराइली फोर्सेस जी बमबारी, वधीक 24 फ़लस्तीनी शहीद महफ़ूज़ करार ॾिनल इलाइक़े ते हमले में 40 फ़लस्तीनी ज़ख़्मी थी पिया। उत्तर गज़ा मुआसी शेख रिज़वान अल-ज़ैतून ऐं गज़ा सिटी में इसराइली फोर्सेस बमबारी कई। ओलंदे किनारे में तलकरम कैंप में बि हिकु फ़लस्तीनी शहीद थी वियो। 25 ॼणा गिरफ़्तार। गज़ा में शहीदनि जो गॾियल अंग 45,361 थी वियो। 1,07,803 माण्हू ज़ख़्मी थी चुका। इसराइल ऐं हमास जा जंगबंदी में देर ते इल्ज़ाम। इसराइल जे नयनि शर्तनि सबबि जंगबंदी में देर थी रही आहे। इसराइली फ़ौजनि जी निकाली ऐं शहरनि जी वापसी लाइ नवां शर्त रखी छॾिया आहिनि। हमास इसराइली वज़ीर आज़म जो चवणु आहे त हमास जंगबंदी लाइ सरचाव खां पोइ ते हटी वियो आहे। शाम जे सूबे तरतूस में फोर्सेस ऐं हटायल सदर बशार असद जी हामियुनि में झड़पूं, 17 ॼणा मारिजी विया, 10 ज़ख़्मी। बशार असद जी मिलिट्री जस्टिस डिपार्टमेंट जे डायरेक्टर मोहम्मद कांजू हसन जी गिरफ़्तारी दौरान झड़पूं थियूं। शामी घरू वज़ीर जो चवणु आहे त मोहम्मद हसन कांजू जी गिरफ़्तारी लाइ वेंदड़ टीम ते हमलो कयो वियो। मोहम्मद हसन कांजू खे बदनाम ज़माना सैद नाया जेल में ज़ुल्मनि जो ज़िम्मेवार सम्झियो वेंदो आहे। ऐं मुल्क में थधि जी लहर में वाध, ज़ियारत में पारो काठो 11 डिग्री ताईं पहुची वियो। आलमी मौसमियाती वेबसाइट मूजिबि इस्कर्दू में काठो 9, क्लाथ में 5 ऐं क्वेटा में गर्मी पद काठो 1 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। इस्लामाबाद में 4, पेशावर में 6, लाहौर में 10 ऐं कराची में गर्मी पद 13 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। मौसमियात खाते जो चवणु आहे त शाम या राति जो कश्मीर ऐं लाॻापियल जाबलू इलाइक़े में मौसम जुड़ाली ऐं कुझु हंधनि ते हल्की बरसाति ऐं बर्फ़बारी जो इम्कानु आहे।